ॻोल्हियां मन लहां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां मुनव्वर मुल्ला। असां पंहिंजे यूट्यूब चैनल फन पोलो ते हिकु प्रोग्राम ॻोल्हियां मन लहां जे उनवान सां शुरू करे रहिया आहियूं, जंहिंमें शख़्सियतूं हाइड हूंदियूं जिन खे ॻोल्हण लाइ असांजे हार्ट सीट ते ईंदड़ दोस्त ॻोल्हण जी कोशिशि कंदा उन शख़्सियतुनि खे। उन ई सिलसिले जो अॼु पहिरियों प्रोग्राम असां करण वञूं पिया। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। अॼोके हिन प्रोग्राम ॻोल्हियां मन लहां जे सेट ते आहिनि साईं नादिर हुसैन मल्हा साहब ऐं साईं सलीम लाल मल्हा साहब। नाज़रीन, अॼु मूं वटि हिकु शख़्सियत महफ़ूज़ आहे जंहिंखे मुंहिंजा दोस्त ॻोल्हण जी कोशिशि कंदा। ॾिसणो इहो आहे त ही उन जी शख़्सियत ताईं पहुचनि था या न। तव्हां ॾिसंदा रहो प्रोग्राम ॻोल्हियां मन लहां। जी साईं। अॼु जेका तव्हां शख़्सियत रखी आहे उहा मर्द आहे? जी साईं, मर्द। ज़िंदा? जी न साईं। सियासी शख़्सियत? वजह शोहरत सियासत बि आहे। हुन जो तालिक़ हैदराबाद डिवीज़न? हैदराबाद सां न साईं। हुन जो तालिक़ सखर डिवीज़न सां? सखर सां जी न। कराची सां? कराची सां बि। शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न? शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न सां ताल्लुक़ आहे। हुन जो तालिक़ फ़नून लतीफ़ा सां? फ़नून लतीफ़ा सां अगरि वञी लाइफ में असां वेंदासीं त कंहिं जाइ ते कुझु महसूसु थिए थो। बहरहाल उनखे असां काउंट कोन था कयूं उन फ़नून लतीफ़ा में। अञा वजह शोहरत अञा ॿी आहे। जी वजह शोहरत मूं तव्हां चयो त घणी सियासत आहे, पर उन खां अलावा बि हुनजी पंहिंजो वजह शोहरत आहे। हुनजो तालिक़ ज़िलो शहीद बेनज़ीर आबाद सां? जी। हुनजो तालिक़ नवाब शाह सां बि। काज़ी अहमद? काज़ी अहमद जी न। जैसे उनजो तालिक़ सकरण सां? जी न साईं। तालिक़ दौलतपुर? जी। छा हू एमपी ते रही चुका? जी न। अच्छा, उन्हनि जो तालिक़ पीपल्स पार्टी सां? पीपल्स पार्टीअ सां बि। शासन हिन वक़्त में उनजो फर्ज़ंद एमपी आहिनि? जी न। हिकिड़ो इशारो तव्हां ॾींदो हलां, शायदि तव्हां हुते पहुची वञो त पंहिंजे दौर में हुन हिकिड़ी सिंधी फिल्म बि ठाही हुई। इहो मां तव्हांखे इशारो ॾेई थो छॾियां।
इन जे करे मूं चयो पिए त अने फ़नून लतीफ़ा सां, लेकिन उन हिकिड़ी फिल्म ठाही ऐं जेका सिनेमा में रिलीज़ थी। हुनजे वफ़ात खे 10 सालनि खां मथे जो अर्सो थियो आहे। जी न, सत्रहं साल साईं। हू कंहिं सरकारी उहिदे ते बि रहियो? सरकारी उहिदे ते कोन रहिया। 18 साल थी चुका आहिनि साईं। हुनजो तालुक दौलतपुर शहर सां? जी न साईं। हुनजो तालुक समाज कबीले सां? जी न साईं। 20 साल पूरा थी चुका आहिनि। अगरि को नालो तव्हांजे ज़हन में आहे त ॿुधायो। माफ़ कजो, असां हिन शख़्सियत ताईं न पहुची सघिया आहियूं। तंहिंजे करे इहा शख़्सियत जो नालो तव्हां ॿुधायो। तमामु सुठो ज़मींदार, ॼातल सुञातल शख़्सियत आहे। यकीनन तव्हां बि हुनखे तमामु घणो ॾिठल हुजे न हुजे, मिलिया न मिलिया, पर हुनखे सुञाणो ज़रूरु था। तव्हां हिकु ॿ सुवाल मूंखां अहिड़ा कया जो यकीनन मूंखे जवाबु इनकार ॾियणो पइजी वियो। तव्हां MPA खां मथे वञूं ई कोन था। तव्हां MLA पुछो, पार्लियामेंट पुछो, सेनेटर पुछो, त घटि में घटि इन लाइ पहिरियों सुवाल इहो हूंदा, छा हू पार्लियामेंट में रहियो? अगरि पार्लियामेंट में रहियो आहे त पोइ अचो त आया सूबाई, क़ौमी या सेनेट में। तव्हां उन पासे तव्हांजो वञो, तव्हां सिर्फ़ु MPA ताईं रहिया, जॾहिं त हीअ उहा शख़्सियत आहे जेका MNA जे सीट ते रहिया आहिनि। पीपल्स पार्टीअ में हुया, पोइ पीपल्स पार्टीअ खां अॻिते हली हुननि अवामी तरीक़े में रहिया ऐं खेनि औलाद में नियाणियुनि सां गॾु हिकु पुटु जेको पाकिस्तान जो सदर बणियो। इहा शख़्सियत आहे साईं मरहूम हाकिम अली ज़रदारी साहब। हाणे मूं तव्हांखे इहो ॿुधायो त हुनजे तौरु दौलतपुर तहलके सां हिन जो ॻोठु आहे एक्चुअली जिते हिन जनम थियो सो आहे ॻोठु फतूहल, जेको दौलतपुर तहलके में आहे। उतां पैरामिड तइलीम हुननि उतां वरिती। पाण 81 साल जे उमिरि में 24 मई 2011 में वफ़ात कई। संदन जनम 1930 कोट फतूहल तहलको दौलतपुर में थियो। पाण कराची में रहिया ऐं हिते हुननि बम्बीनो सिनेमा ऐं स्काला सिनेमा ख़रीद कयूं। उन खां पोइ हिन जो तल कुझु फिल्म इंडस्ट्री दौरान सां थियो, जंहिंमें हिन फिल्म सोरठ ठाही। नाज़रीन, अॼोको प्रोग्राम मां ॾिठो, हिन अॼोकी शख़्सियत हुई सिंध जा मशहूरु ज़मींदार ऐं पार्लियामेंटरन मरहूम हाकिम अली ज़रदारी साहब, पाकिस्तान जे साबिक़ा सदर आसिफ अली ज़रदारी साहब जे वालिद।
नाज़रीन, अॼोको प्रोग्राम हिते ख़तमु था करियूं। इंशा अल्लाह ताला ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए प्रोग्राम सां गॾु हाज़िर थींदासीं। होसि ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।